सिंधु दरिया जे मथां जेके केनाल्स ठाहिया वञनि पिया उन्हनि मुतालिक दोस्तनि जे इसरार ते उन्हनि इसरार कयो त केनाल्स ठाहिण सिंधु दरिया ते शरअन जाइज़ आहिनि या न। उन मुतालिक को शरई हुकुम या का फतवा ॾियो। ये केनाल्स ठाहिण शरअन नाजाइज़ आहिनि छो त फ़िक़ी जेके बि मुतून फतावा शुरू आहिनि उन्हनि सभिनी खे अगरि तव्हां गौर फिक्र सां पढ़ंदव त उन्हनि सभिनी में इन क़िस्म जूं जुज़इयात मौजूद आहिनि त जेकॾहिं का हिकिड़ी नहर मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे दरमियान मुश्तरक आहे यानी मुख़्तलिफ़ इलाइक़नि वारनि खां उहा गुज़रंदी अचे थी त उन में अहमियत पुछड़ी वारे इलाइक़े खे ॾिनी वञे। मतिलबु ही त जेकॾहिं पहिरियनि इलाइक़नि वारा पाणी जो घणो इस्तेमालु कंदा हक़ त सभिनी जो बराबरि आहे। अगरि उहे घणो इस्तेमालु कंदा त पुछड़ी वारनि खे नुक़सानु आहे उन्हनि जे पोखनि खे फसलुनि खे त इहो शरअन नाजाइज़ आहे। सिंध जा जेके बि पाणी आबपाशी जा जेके माहिर आहिनि उहे इन ॻाल्हि जी काफ़ी ॾींहंनि खां वठी करे वज़ाहत ॾेई रहिया आहिनि त जेकॾहिं केनाल्स ठहिया त असांजे सिंध खे तमामु घणो नुक़सानु थींदो ऐं होॾे शरई उसूल खे निहारियो त पुछड़ी वारनि खे जे नुक़सानु थिए थो त पहिरियनि ते इहो हराम आहे यानी इहो करणु नाजाइज़ आहे त उहे अहिड़ा केनाल्स ठाहिनि जिन सां पुछड़ी वारनि खे नुक़सानु थिए। ॿियो त हिकिड़ो क़वाइद फ़िक़िया में असीं हिकिड़ो उसूल पढ़ाईंदा आहियूं त ला दरर वला दिरार। ला दरर वला दिरार जो मतिलबु आहे ला दरर जो मतिलबु आहे त बग़ैर क़स्द जे जेकॾहिं माण्हू कंहिंखे नुक़सानु पहुचाए त बि नाजाइज़ आहे। माना हुनजो इरादो कोन्हे नुक़सानु पहुचाइण जो पर वरी बि हुनजे फेल सां ॿिए खे नुक़सानु पहुचे थो त शरअन नाजाइज़ आहे। ला दिरार जो मतिलबु आहे त क़स्दन ॼाणी वाणी कंहिंखे नुक़सानु पहुचाए त बि इहो नाजाइज़ आहे। इन जो मिसाल ईअं सम्झो काफ़ी मिसाल असीं ॾींदा आहियूं। हिकिड़ो मिसाल इहो आहे त जेकॾहिं हिकिड़े माण्हू जे घर में खजी जा वण आहिनि ऐं उहो खजी जे वणनि खे पाणी ॾिए थो जंहिं खजी जे वणनि खे पाणी ॾियण सां अगरि उनजे पाड़े वारे जो जेको घर आहे उनजी भित खे तामीर खे इमारत खे नुक़सानु थिए थो त उनखे पाणी ॾियणु नाजाइज़ आहे। चाहे कसदन ॾे माना उनजे नुक़सानु पहुचाइण जो उनखे इरादो हुजे या न हुजे यानी हू इहे सम्झे थो त नुक़सानु कोन थींदो पर नुक़सानु थिए थो। जीअं सिंधु दरिया ते केनाल्स ठाहे इहो सम्झनि था त नुक़सानु सम्झो कोन थींदो पर थींदो छो त जेके ॿिया माहिरीन आहिनि उहे इन ॻाल्हि जी तस्दीक करे रहिया आहिनि त नुक़सानु आहे। अॻे ई पुछड़ी वारनि जूं ज़रूरतूं पूरियूं कोन्हे ऐं जेकॾहिं वधीक केनाल्स ठाहिया विया त रहंदो नुक़सानु थींदो। इन जे करे शरअन सभई उलमा इकराम असीं हुते वक़्त खे इहा अपील था कयूं त शरई लिहाज़ सां बि ॾिसो त पुछड़ी वारनि खे इन केनाल सां नुक़सानु आहे जो तव्हां हिकिड़े बरपट इलाइक़े खे आबाद करे हिकिड़े आबाद इलाइक़े खे वीरान करण जी कोशिशि करे रहिया हो। अलाह ताला खे हिदायत नसीब कंदो। अलाह ताला जी ज़ात बाबरकात सिंध जी मदद करे। साईं सदाई करी मथे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सभु आबाद करे।